बगदाद जो मुझा प्यारा दोस्त हाकिमा अमीर तरीन मानुआ रात जो सुतो पियो हुजे ख्वाब पियो लहे नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइन पिया ओ फलाना चई जी मुझा सोहना पान फरमायूं तुझे कैद में हिकड़ो कातिल आ उन कातिल के आजाद करे छॾ। सुबह जो उथियो रजिस्टर घुरायई बाबा मुझे कैद में केड़ा केड़ा फांसी जा हकदार हन केड़ा कत्ल जा हकदार हन केड़ा उम्र कैद में हन मुखे ॾेखारियो तो सही। साईं जन मुखे चयो त जो को कातिल आ उन कातिल खे छॾे जे। कुदरत जो रजिस्टर आंदो तो रजिस्टर में कंहिं कातिल जो नालो ही कोन। परेशान थियो पांजे वजीर के घुरायाई उन वजीर चयोसि मूं वटि रजिस्टर आहे ते वो खणी आ उन्हीअ में हिकिड़े कातिल जी सज़ा उम्र कैद आ जेको जेल में 4 साल खां वठी करे कैद में पियो आ ते इन्ही खे वठी आ जल्दी कर। उनखे बादशाह जे आॾो अमीर जे आॾो नी बगदाद वारे अमीर जे आॾो कैद मां कढी वठी आया अची साम्हूं उनखे वेहारियूं उनखे चई बाबा ॾे ख़बर तोखे घणा साल थिया आहिनि चइसि मूंखे 4 साल थिया आहिनि। कहिड़े ॾोह में आ चइसि को ॾोह कोन्हे चई न बाबा ॾोह ॿुधाए सची ॻाल्हि कर। हो पंहिंजी ॻाल्हि लिकाए 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा अमीर उन खां बार बार पुछो जमल घणो हुन ते सरार कयई तमल हुन चयोसि ॻाल्हि ही आ त असां पाण में 2-3 ॼणा हुआसीं ॾाढा बदमाश हुआसीं तमाम ख़राब किन्ना किन्ना कम कंदा हुआसीं। मंसूर शहर जे अंदर बगदाद जे भर में असां हिकिड़ो ज़िना जो अड्डो रखियो हो उते मायूं असां वटि फासे ईंदियूं हुयूं के धूतियूं औरतूं असां वटि ॿारड़ा वठी ईंदियूं हुयूं पोइ असां शराब बि पीअंदासीं ज़िना बि कंदासीं। हिकिड़ी रात छा थियो जो असां शराब जी हालत में धुत वेठा हुआसीं हिकिड़ी कुराड़ी औरत हिकिड़ी नौजवान चंड खां वधीक सोहणी माई वठी आई। उहा जीअं जो अंदर छोकिरी पहुती ऐं असां ते नज़र पेस्त वठी छोकिरी दाहूं कयूं जमल हुन दाहूं कयूं त मूं पंहिंजे संगतनि खे परे वेहारे उन छोकिरी खे वठी हिकिड़ो कमरो हो उन कमरे में दरवाज़ो बंदि करे चयोमांसि ॾे ख़बर अम्मा छो थी तूं रड़ियूं करी आई आहीं तोखे औरत वठी आई आ तूं असांजे अॾे ते आई आ आख़िर छा ॻाल्हि। उन छोकिरी चयो मूंखे इहा औरत बरगलाए वठी आई आ मूंखे का ख़बर कान्हे का पर तोखे ॿुधायां थी त मुंहिंजो नानो रसूलुल्लाह आ मुंहिंजो बाबो अली अल मुर्तज़ा आहे मुंहिंजी अम्मड़ फातिमत ज़हरा आहे मां सोणे हुसैन जी न्याणी आहियां आले रसूल आहियां जेकॾहिं तो में का ईमान जी ज़रड़ी आ त पंहिंजे ईमान खे बचा अॼु मुंहिंजे इज़त जो महफूज़ तूं तहफ़ुज़ फरमा। ओ हाकिम तो चे मूंखे रहम अची वियो ऐं मूं हुनखे चयो घबराए न तुंहिंजे इज़त खे को हथ बि न लाहींदो मां पंहिंजो सिर वढाईंदुसि पर तुंहिंजी इज़त खे रखंदुसि तूं नालो रसूलुल्लाह जो खयो आहे। मां उन्ही खे उते वेहारे पंहिंजे संतनि खे अची चयुमि बाबा ही मामलो आहे हीअ औरत जेका आहे सा आले रसूल आहे धोखे सां आई आहे ग़लति औरत खे वठी आई आहे रड़ियूं थी करे ॻाल्हि ॿुधाए थी त मां रसूलुल्लाह जी ॾोहिटी आहियां फातिमत ज़हरा जी न्याणी आहियां अलीअ जी औलाद आहियां हुसैन जे ख़ानदान मझां आहियां इन्ही खां पोइ हाणे असांखे हिन जे हथ खे वार खे बि हथ लाइणो न आहे। हुन चयो त हल हलड़े आयल शिकार थोरो छॾींदासीं शराब जे हालत में हा मूंखे गुस्सो आयो मां छुरो खणी हिकिड़े खे उते जो उते ज़िबह करे मारे छॾियो ॿियो भॼी वियो जमल रड़ियूं थियूं तमल पाड़े वारा आया मुंहिंजे हथ में छुरो हो ऐं हो खून थियो पियो हो
वो मुखे वठी कोर्ट जे हवाले क्यों छोकरी पांजे घर हली वई 4 साल मां कैद में होस अज अला के थो छुटा पियो का खबर काने का उन अमीर चयो तो मुखे तो जी पारत रसूलुल्लाह कया हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त इनी कातिल के आजाद कर इन्हीअ जे करे जो तोड़े शराबी हो बेदीन हो खराब मानू हुयो पर मां मोहम्मद करीम जे निस्बत जो ख्याल कई त मां मोहम्मद मुस्तफा तो के सिफारिश का तो उनके आजाद कर हक चार यार मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो उन हाकिम उनके आजाद कयो ऐं उनके सोन जूं चांदीअ जूं थेलियूं भरे ॾिनई चहे वठ मां तोखे इनाम थो ॾियां उन चयो तो मां तोखां इनाम कोन वठंदुसि चई छो तोखे आजाद भी क्या तो है पैसा भी जाए थो कि तोखा इनाम वठा त पोइ क़यामत में रसूलुल्लाह मुखे इनाम कोन ॾींदा इहो इनाम मूं हुजूर जे हवाले कयो त क़यामत में मुखे हुजूर उन जे सदके में जन्नत वठी ॾेई छॾींदा